नाज़रीन, नवाबाद में इंतज़ामिया की बेध्यानी सबब शहर गंदगी की ढेर में तब्दील थी वियो है। जॾहिं त सफ़ाई जो अमलो 4 सालनि खां पघारूं न मिलण जूं दावूं करे रहियो आहे। उन हवाले से रिपोर्ट कर रहियो आहे मोतीराम। सांगड़ ज़िले जो तारीख़ी शहर नवाबाद इंतज़ामिया जी नाअहली सबब गंदगी जे वर चढ़ियल। शहर जे मेन रोड ऐं गलियुनि तोड़े स्कूलनि जे अॻियां गंदगी जा ढेर लॻल आहिनि। जंहिंखे ॾिसी ही लॻे थो त तारीख़ी शहर लावारिस बणिजी चुको आहे। शहर में सफ़ाई न थियण करे केतिरनि ई बीमारियुनि कर खंयो आहे। यूनियन में केतिरो ई फंड अचण बावजूद भी शहर जी सफ़ाई न थी सघी आहे। टाइम ते असांजी घटियुनि जी तव्हां पाण हालत ॾिसो पिया, सभु कमु कया आहिनि, हुन पंहिंजा कया आहिनि, असांजे लाइ को बि हुन कमु न आहे कयो। तव्हां ॾिसो गटरनि जी हालत, पाणी उथले पियो, मच्छर वधी विया आहिनि, गंदगी वधी वई आहे, को रस्तो कोन्हे मटण लाइ। गटर उबता पिया हलनि, सॼो ॾींहुं गटर में पिया हलो, किने पाणी में असांखे हलणो पए थो, मच्छरनि जो आज़ार आहे, सॼो घर बीमार पियो आहे। असांजो ज़ुल्म आहे, असां हालत ॾिसो, हिन पासे ॾिसो ही असांजी गंदगी आहे। 5 साल में को ॿाहिरि कढणु कोन आयो। शहर में को सफ़ाई कोन्हे, असांजे पाड़े में को सफ़ाई कोन्हे, पाड़े में गलियुनि में पाणी बीठो आहे गटर जो, मच्छर जाम थी विया आहिनि, पीअण जे लाइ पाणी को सहूलियत कोन्हे। चूंडियल नुमाइंदा असांजी को सार नथा लहनि। असां अपील कयूं था मुख्तियारकार खे, DC सांगड़ खे, त महिरबानी करे असांखे इहे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। कंहिंखे कारी साई पई थिए, कंहिंखे छा पियो थिए, को माण्हू के बीमार पियो थी वञे। ही नवाबाद जूं स्कीमूं गटर नालो एॾियूं आयूं आहिनि जो बेअंदाज़ खां ॿार पैसा बि खाई विया हलिया, हर शइ खाई विया हलिया। असीं चूंडियल नुमाइंदनि खे अपील था कयूं, असांखे महिरबानी करे घटियूं ॾिनियूं वञनि, असांखे सफ़ाई ॾिनी वञे, असांखे पाणी बहितरी ॾिनी वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर में सफ़ाई जो निज़ाम दुरुस्त करे ऐं बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन गुलामदीन सां गॾु मोतीराम, आवाज़ TV न्यूज़, नवाबाद।